अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़ेड टीवी सां गॾु मां आहियां तव्हांजो पंहिंजो ज़ुल्फ़िकार बुर्दी। अॼु असां ज़िक्र कंदासीं हिकु अहिड़ी आर्टिस्ट जो जेका हिकिड़े ई ड्रामे मां तमामु घणो नालो कमायो ऐं तमामु शोहरतुनि जी बुलंदियुनि खे छुयो। ॻाल्हि कंदासीं असां रिहाना मंगीअ जी। जे रिहाना मंगी पत्थर दुनिया जी मायरा जेका मूसा ख़ान जी धीउ जे किरदार में हूंदी आहे ऐं कमाल ख़ान जी भेण जे किरदार में हूंदी आहे। रिहाना मंगी जी शुरूआति जेकी उहा मॉडलिंग खां हुई। शुरू में हुन काफ़ी जेके आहिनि सॉन्ग्स ते मॉडलिंग कई, चैनल्स जे लाइ बि ऐं पंहिंजो सीडीज़ जे लाइ बि। उनखां पोइ उनखे हिकु केटीएन जो सोलो प्ले हो, उन में हिकिड़ो मौक़ो मिलियो ऐं रिहाना मंगी जो तालुक़ु जेको आहे उहो लाड़काणे सां हुयो, छाकाणि त इन हिकिड़े लाड़काणे जे डायरेक्टर जो सोलो प्ले हो, उनखां उनजो स्टार्ट हुयो। ऐं उनखां पोइ जॾहिं पत्थर दुनिया कामयाबियुनि जे अरूज ते हुयो, जॾहिं पत्थर दुनिया सफ़ा शोहरत जे बुलंदियुनि ते हुयो, तॾहिं मायरा जे नाव सां हिकिड़ो कैरेक्टर आयो जेको अज़ीज़ सांगीअ रिहाना मंगीअ खां करायो। ऐं रिहाना मंगी बख़ूबी ॾाढो किरदार सां निभायो, बहितरीनु किरदारु कई ऐं हुनजो अफेयर जेको आहे सो रुस्तम अब्दुल हुसैन सारे सां हुनजो ॾेखारियलु हुयो। ऐं पोइ लाज़मिया स्टोरी में ट्विस्ट अचनि था, कहाणी में जेके सो थ्रिलिंग हूंदी आहे कहाणी, पोइ अॻिते हले थी ऐं इलाही क़िस्तुनि ताईं जेको आहे सो रिहाना मंगीअ पंहिंजो किरदारु निभायो। उनखां पोइ काफ़ी ड्रामनि में रिहाना मंगी कमु कयो ऐं हिन वक़्तु जेकी आहे सो रिहाना मंगी जी शादी थी चुकी आहे ऐं उनखां पोइ हुन शोबिज़ खे अलविदा कयो। ऐं शोबिज़ खे अलविदा करण खां पोइ असां वटि जेकी रिहाना मंगी जा जेके यादगार ड्रामा आहिनि ऐं मॉडलिंग आहिनि उहे असां वटि आहिनि। पर पत्थर दुनिया में हिन जेको मायरा जो किरदारु अदा कयो उहो ॾाढो ख़ूबसूरत ऐं लाजवाब अंदाज़ सां किरदारु अदा कई। ऐं अॼु बि असांजे जेके रिहाना मंगी जा जेके रिश्तेदार आहिनि मायरा जे कैरेक्टर खे यादि कनि था त हू ख़ूबसूरत कैरेक्टर जेको आहे सो हुन अदा कयो। सो जेतिरो वक़्तु हुन शोबिज़ में कमु कयो असांजे लाइ बहितरीनु किरदारु ऐं बहितरीनु एक्टिंग ॾेई वई। ऐं लाज़मी आहे पोइ माण्हू जी पंहिंजी पर्सनल लाइफ थिए थी ऐं पर्सनल लाइफ में लाज़मी हू पंहिंजा फ़ैसिला पाण करण जो अख़्तियार रखे थो। सो रिहाना जी शादी खां पोइ हुन शोबिज़ खे छॾे ॾिनो ऐं वरी शोबिज़ में कॾहिं बि नज़र कोन आई ऐं जेतिरो वक़्तु हुन कमु कयो बहितरीनु अंदाज़ सां कमु कयो। इंशाअल्लाह काफ़ी जेके रिहाना मंगी जूं यादगिरियूं आहिनि ख़ासि तौर ते ड्रामनि जे हवाले सां उहे कलेक्ट कबियूं इंशाअल्लाह तव्हांखे वधीक हिन जे बारे में ॼाण ॾींदी। थैंक यू सो मच।